अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, कोशिश कंदासीं तव्हांखे गुलाबी सुंडी जेका आहे पिंक बॉलवर्म जे बारे में ॿुधाईंदासीं। हाणे सभिनी खां पहिरियां त इहा ॻाल्हि नोट कंदासीं त पिंक बॉल जे करे जेको असांजो नुक़सानु थींदो आहे न, उहो तमामु घणा ज़्यादा थींदो आहे। छाकाणि त असांजे ॿूटो ईअं सम्झो त उरूज ते हूंदो आहे ऐं पिंक बॉलवर्म जो अटैक थियणु शुरू थींदो आहे। नंबर ऑफ बॉल्स ज़्यादा ठहंदा आहिनि ऐं जेको आहे उन गोगड़ो जेको हूंदो आहे, बॉल जो मतिलबु हूंदो आहे गोगड़ो, उन ते असांजो अटैक थियणु शुरू थींदो आहे। हाणे मिसाल पिंक बॉल वर्म जेका आहे या गुलाबी सुंडी जेका आहे उहा असांजे ॿूटे ते वधि में वधि टाइम रहंदी आहे। माना जेको असांजे ॿूटे ते घणो टाइम सर्वाइव करण वारी जेको कीड़ो आहे उहो आहे पिंक बॉलवर्म। असांजे मुल्क में मतिलबु पाकिस्तान में कप खे वणनि खे असां ईअं चवंदा आहियूं त करंगे वारी हॾी आहे, मुल्की मइशियत जो करंगे वारी हॾी आहे। ठीकु आहे, हाणे उहा सूरत ॿी आहे त हाणे इहा कोन थी रहे पोज़ीशन, पर जेकॾहिं ॾिठो वञे त मुल्क जी मइशियत में कम ऐं ज़राअत में फुटी जे फसल जो वॾो किरदारु आहे। हाणे छा थींदो आहे त पिंक बॉलवर्म माना असांखे ईअं सम्झो त अरबें रुपयनि जो नुक़सानु ॾींदी आहे। ठीकु आहे न, अरबें रुपयनि जो नुक़सानु ईअं सम्झो त असांजे सिर्फ़ु और सिर्फ़ु इहो हिकिड़ो कीड़ो ॾींदो आहे। इन जी जॾहिं बि इहो एक्टिव थींदो आहे, इहो एक्टिव ईअं सम्झो त माना राति जे टाइम ते घणो हूंदो आहे। हिन जो जेको माना हूंदी आहे वॾो अडल्ट हूंदो आहे, उहो जेको अंडा लाहींदो आहे या ॿूटनि ते अची मतिलबु पंहिंजा जेको आहे बेज़ा लाहींदो आहे, त उहो राति जे टाइम ते थींदो आहे। उहे बेज़ा किथे हूंदा आहिनि, हीअ तव्हां ॾिसो, हीअ असांजे ब्रेक्टियोल्स आहिनि, मतिलबु असांजियूं जेके मुखड़ियूं आहिनि, इन्हनि ते ई अंडा ॾींदा आहिनि। शुरूआती मरहले में इन्हनि ते अची सर्वाइव कंदा आहिनि। मां कोशिशि कयां थो तव्हांखे थोरो कैमरा सां सही ॾेखारियां। पोइ छा थींदो आहे, आस्ते आस्ते जेको आहे हीअ असांजे जेको गुल हूंदो आहे उहो बि मां तव्हांखे ॾेखारियां थो। जेको असांजे मतिलबु वणनि जो गुल हूंदो आहे, गुलॿाटी पाण जंहिंखे चवंदा आहियूं, हीअ जेको आहे इन जे अंदरि जेको आहे ॿूटे जे मतिलबु गुल जे अंदरि सर्वाइव करणु शुरू थी वेंदी आहे। ठीकु आहे, माना शुरूआती इनिशियल स्टेज ते छा थींदो आहे, असांखे ख़बर तक न पवंदी आहे त आया असांजे ॿूटे खे गुलाबी सुंडी लॻल आहे या न लॻल आहे। इन जो असरु तॾहिं वञी थींदो आहे जॾहिं असांजे गोगड़े खे खाई 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 पोइ हू जॾहिं ॿाहिरि निकिरंदी आहे। हाणे हू छा कंदी आहे, गोगड़े जा जेको गोगड़े जो कचो हिसो हूंदो आहे, ठीकु आहे, उन खे खाईंदी आहे, गोगड़े जी साइज़ नंढी कंदी आहे, गोगड़े जी फुटी खे ख़राबु कंदी आहे ऐं गोगड़े में जेको ककिड़ो ठहंदो आहे उन खे ख़राबु कंदी आहे। ककिड़ो जीअं माना नरम हूंदो आहे, शुरूआती स्टेज में हूंदो आहे, त उहो नरम हूंदो आहे, उन खे खाईंदी आहे। ठीकु आहे, त पोइ आस्ते आस्ते जॾहिं हू मतिलबु गोगड़ो असांजो वॾो साइज़ थींदो आहे, त फुटी असांजी टिड़ंदी कोन्हे, फुटी जो रंग चेंज थींदो आहे। असांखे माना छा कंदो आहे त हिकिड़ो त पैदावार घटि मिलंदी आहे, ॿियो क्वालिटी जेका आहे उहा असांजी फुटी जी मरंदी आहे। ठीकु आहे, हाणे इन जा तहफ़ुज़ात छा आहिनि, इन जो हल छा आहे। पहिरियां छा थींदो हुयो त गुलाबी सुंडी जेको अटैक थींदो हुयो, ईअं सम्झो 15 अगस्त खां पोइ वञी गुलाबी सुंडी जो अटैक थींदो हो। पर हाणे जेकॾहिं ॾिठो वञे, आबादकार असांखे जी तसदीक़ कंदा त हींअर बारिशूं हींअर सम्झो असां वटि जुलाई जे आख़िर माना 20-25 खां पोइ ऐं अगस्त जे पहिरियनि ॾींहंनि में किथे किथे बारिशूं पियूं आहिनि। ठीकु आहे, त छा थियो आहे त गुलाबी सुंडी जो अटैक जेको आहे ईअं सम्झो महीनो अॻु में हलियो आहे। काफ़ी आबादकारनि जूं पहिरियां बि शिकायतूं आयूं त गुलाबी सुंडी जो अटैक थियणु शुरू थी वियो आहे। हाणे जेकॾहिं मिसाल असांखे सम्झ कोन हूंदी, ॼाण न हूंदी त असांजे ॿूटे ते मतिलबु अटैक आहे या कोन्हे, हिते मूंखे ॾिसण में कोन थो अचे, छाकाणि त न को मतिलबु असांजो अहिड़ो को गुल आहे जंहिंमें असां खोले करे ॾिसूं त आया हिन में गुलाबी सुंडी आहे या कोन्हे को, या अहिड़ो को गोगड़ो बि कोन्हे जेको असांखे मुरझायल या उनजो जेका टिड़ियल फुटी आहे उहा असांखे ॾिसण में अचे त आया हिन में गुलाबी सुंडी जो अटैक आहे। ठीकु आहे, छो जो मां पहिरियां विज़िट कयो, मां कोशिशि कई ॾिसां जेकॾहिं गुलाबी जो अटैक आहे त आबादकारनि खे उहा शइ असां ॾेखारियूं। सरसरी जस्ट तव्हांखे ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त इन जो अटैक जेको थींदो आहे उनजो नुक़सानु ज़्यादा थींदो आहे। ठीकु आहे न, ऐं माना अहिड़े तरीक़े सां हिन जो नुक़सानु करण जो तरीक़ेकार आहे जो इनिशियल स्टेज ते असांखे ख़बर कोन पवंदी आहे। त तव्हां कोशिशि कजो
त माना हिकिड़ा फेरामून ट्रेप्स मिलंदा आहिनि, उहे तव्हां पंहिंजे फ़सुल ते लॻाए सघो था। उन खां अलावा ॿियो असां छा कंदासीं, जो माहिरनि खां मशवरा वठी करे असां ज़हर इस्तेमालु कराईंदासीं। मार्केट में तमामु ज़्यादा ज़हर पिया आहिनि न, पर मां कोशिशि कंदुसि जेके इफ़ेक्टिव ज़हर आहिनि, जेका फार्मुलेशन तमामु ज़्यादा हिननि ते असरु करे थी, मां कमेंट्स में उहा या कैप्शन में लाज़मी लिखां। सो इहे कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर करणियूं हुयूं। इन्हनि शयुनि जो जेकॾहिं मिसाल हीअ सम्झो त असांजो जॾहिं फ़सुलु जोभनि ते हूंदो आहे न, उन टाइम ते हिन जो अटैक शुरू थींदो आहे। फ़सुलु बीठल फ़सुल खां वेंदे असांजे कप जॾहिं गठड़ियूं ठहंदियूं आहिनि न, इहा गुलाबी सुंडी सम्झो जान कोन छॾींदी आहे, उन्हनि ते सर्वाइव कंदी आहे। तव्हांजे इलाइक़े में या गुलाबी सुंडी जे बारे में तव्हांखे का ख़बर हुजे त असांखे ॿुधाइजो। जेकॾहिं असांजी वीडियो मां तव्हां कुझु सिखो था त एप्रिसिएशन में लाइक ऐं कमेंट ज़रूरु कजो। वीडियो पसंदि थिए शेयर ज़रूरु कजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।